गुलू ओ गुलू ॻाल्हि त ॿुध, तूं मूंखां नाराज़ आहीं? नाराज़ न थींदो कर। मां केॾी न मजबूरियुनि खां बावजूद बि तोसां मिलण ईंदी आहियां, अञा बि मूंसां नाराज़ आहीं? हर छोकिरी पाण खे सचो साबित करण लाइ तो वांगुर ई डायलॉग हणंदी आहे। इन जो मतलब मां तोसां प्यार नथी कयां, मां तोसां कूड़ थी ॻाल्हायां? हाँ, तूं मूंखे ईअं थो चए? बस कर। अॼु खां पोइ मूंसां मिलण जी कोशिश न कजांइ। मूंखे तोखां नफ़रत आहे, नफ़रत। हली वञे ता। गुलू ये न चओ, मुझे कुछ मजबूरी के समझ, मूंखे पाण अलग न कर गुलू चवाए थी। मुझे मजबूरी के समझ, खुदा के वास्ते ये न चओ। कर